बंदूक बम खुद बनतू बंदूक बम खुद बनतू थी बंदूक तोप ऐं टैंक तू अगे ही तुझा फूलाद हड तिन में भरे बारूद छड वेरिय ते अहिड़ो वार थे धक सां टुकर चार थे जज़्बा जगाईंदा हलो नारा हणंदा हलो झंडा खणो नारा हलो विढ़ंदा हलो ढिलंदा हलो ढिलंदा हलो। शहीद फाज़िल जे देशवासियों अवामी तहरीक जा मरकज़ी सदर सिंधियानी तहरीक जूं भेनरूं मुंहिंजा टंडे बागे वासियों जीए सिंध जीए फिक्रे पली जो हिन वक़्तु सिंध जे अंदरि ऐं पूरे मुल्क जे अंदरि हिकिड़ा 4 मसइला हलनि पिया। सभ खां पहिरियां हिननि जो को मनसूबो आहे उहो आहे त कारपोरेट फार्मिंग जेके ज़मीनूं हारियुनि खे करणु खपनि जेके ज़मीनूं हिननि मज़दूरनि ऐं तव्हां वासियुनि खे करणु खपनि उहे ज़मीनूं उहे ग़रीब जिन चयो त असीं पेट्रोल बि ठाहींदासीं नेशनल हाईवे बि ठाहींदासीं ऐं उन सां गॾु मुल्क जी सिक्योरिटी बि कंदासीं सभु धंधा असां कंदासीं। पोइ हुननि चयो त असीं इहो जेको कारपोरेट फार्मिंग आहे इहे ज़मीनूं बि असीं आबाद कंदासीं। ॿियो हिननि सिंधू मथां शके नाल पिया ठाहिनि ऐं टियों हिननि आइन जे अंदरि हिकिड़ी अमेंडमेंट आंदी आहे 26 आइनी अमेंडमेंट जिन जे ज़रिए हिननि कोर्टुनि खे ऐं हिननि जजनि खे पंहिंजे मातहत पंहिंजो गुलाम ऐं नौकर करे रखियो आहे। नंबर 4 पीका एक्ट जिन जे ज़रिए जेकॾहिं केर बि ॻाल्हाए त उन ते एफआईआर थिए इन चइनी मसइलनि जा पेरा उन इस्टेब्लिशमेंट ॾे था वञनि हिन रियासत ॾे वञनि था हिननि फौजियुनि ऐं कर्नलनि ॾे वञनि था ऐं हिननि जी हिन जा ज़िम्मेवार आहिनि। पीपल्स पार्टी तव्हां खां पुछंदा चाहियूं त असीं एमआरटी जी तारीख़ ॻाल्हाए तव्हांखे जमहूरियत हिन लाइ बहाल करे ॾिनीसीं त तव्हां असांजूं ज़मीनूं असांजो दरिया ऐं असांजो पाणी उन्हनि खे लिखी ॾियो। असां तव्हांखे जमहूरियत हिन लाइ बहाल करे ॾिनीसीं त जॾहिं सिंध जा माण्हू ॻाल्हाइनि जॾहिं पाकिस्तान जा माण्हू ॻाल्हाइनि त उन ते एफआईआर कटायो। उन सां गॾु असीं हिननि कोर्टुनि खां पुछंदा चाहियूं त तव्हांखे इस्लामाबाद जे रोडनि ते लतूं हणी कढियो वियो। पली जे साहब चयो त कोर्टूं आज़ाद हुजणु घुर्जनि कोर्टूं कंहिंजे मातहत ऐं गुलाम न हुजणु घुर्जनि। पोइ असीं जुडिशरी जी बहाली जी तारीख़ हलाईसीं। पीपल्स पार्टी जो हिकिड़ो सेनेटर आहे बैरिस्टर ज़मीर घुमरो उन छा कयो आहे उन सिंध हाई कोर्ट में हिकिड़ी पिटीशन दाख़िल कराई आहे। बाबा पिटीशन रसूल बख्श पली जे खां वधीक केर बि वकील कोन उहो पिटीशन दाख़िल पियो करे सघे पर सम्झनि था त हिनखे हिकिड़ो टारगेट मिलियल आहे। टारगेट इहो मिलियल आहे त कोर्टुनि खां तूं इहो लिखी ॼाणाए ॾे त इहे जेके असांखे 26 अमेंडमेंट खां पोइ उहे जज हुन जा गुलाम बणिजी विया आहिनि ऐं ज़मीर घुमरो जेको पीपल्स पार्टी जो सेनेटर आहे उनखे इहो टारगेट आहे त कोर्टुनि मां लिखी ॼाणाए ॾे त केनाल ठहनि ऐं हिननि खां सां गॾु कारपोरेट फार्मिंग थिए। तंहिं करे बैरिस्टर ज़मीर घुमरा असां चऊं था त तुंहिंजो बाबो ज़रदारी बि सिंध जो वारिस न आहे। सिंध जो वारिस सिंध जो अवाम आहे। ही भेनरूं ही ॿाहिरि आहिनि ही ॿार आहिनि ऐं असीं आहियूं। तूं ज़रदारी सिंध जो वारिस कोन्हे। तंहिं करे हिननि खे तालीम जे लाइ मनसूबा कोन्हनि त तालीम जे लाइ के मनसूबा ठाहिनि। हिननि खे इहो शर्म हया कोन्हे त बदीन में का बि यूनिवर्सिटी मौजूदु न आहे जिते ॿार तालीम जे लाइ के बि बंदोबस्तु न आहे। नियाणियुनि जी तालीम लाइ को बि बंदोबस्तु न आहे। तव्हांखे जेकॾहिं पाकिस्तान जो हेॾो फिक्र हुजणु घुर्जे त तव्हांखे सिंध जे शागिर्दनि जी तालीम जो बंदोबस्तु करणु घुर्जे। तंहिं करे
अवामी तहरीक सिंधियानी तहरीक ऐं असीं इहो मुतालबो कयूं था त हाणे हिसाब 1.5 सदीअ जी पाणीअ जो थींदो, हाणे हिसाब सिंध जी तालीम जो थींदो, हाणे हिसाब सिंध जे वसीलनि जो थींदो। जीअं सिंध जीअं फ़िक्र वली जो।